परेशानी आ इनको खटारो दिनो आ पाकिस्तान वारन मां हेरे वो हमलो कयो इनन सा सकिनारन सा बाकी नान सकिनारा मंगी जाई उन्हनि ब फायर कया मुते मां टे फायर कया मोर पिस्टल मुका पाकिस्तानी पिस्टल यानी के फेर दो चलन केड़ा ए मां इंडिया में घुरायो इन मां दे कबरी भी न मारिया इंडिया रो रेवडी मां उनके मुंह में दोनों दो गोली निकली आई है अभी लगा इंडिया आयो हथियार भाई ये साइन के ये जो को मां घुरायो अमेरिका में घुरायो अमेरिका या पिस्टल छा जाए मां अमेरिका या पिस्टल टावर में गोली है मां हेठो तार निकली ये जो को हथियार मां और नाए फौजी में उन्हें के चयो में हथियार वठी दी तकरीबन 25 लाख रुपए जो हथियार बोर्ड पैसा को बाने वन्या गडन गाड़ी मजदूरी शुरू कर्ज लाइन वो नाए मां खुदायो उन्हें चयो और वारो आए गडन नारो ने ते जाम थी गई खणी में सोच गई त लेते खणो तो मां चलंदा वडे रो सता को पाड़ा जी लेते खणो तो यो नाए मोर कंगार गौरव नाए यो मोर असा पाण कमदार रखंदा हूं ए वरी मां खुदा यार असा के कमदार सड़ी यार पूरो दुकान असा आचार जो सिर्फ मां की गुरजा देखे भी जीती में मां दूसरी रूरत में पात्र मेरे बच्ची वे 2 मिनट में 2 मिनट ही बच्चों ने दूसरी को बार में पर बड़ो गुरजा तैयार गाल बुझ कुछ नहीं अपने सा गणा दे कदे पैसा कोनी ना पाण साजा लोग पाण भरन उल्टा नहीं होगी तो समझ रहे हो भरन ना चली कई तरह फोटो जाए बार दादा जाने पाण नाए सीधा का मत महीने में शादी का जी मथे महीने आना दूसरी तारीख करे बदिया खबर दी वडेरो सताबो गंज से सत्सन हमारे देश ताई सुमंदो ही न सखर में दूसरी तारीख मथे महीने न बाकी 15 नहीं अरे फाटल जो लांती कल ते वठी आयो आ 5000 मको वता नहीं 2 वगा वठी आयो आ चौपल वाला घणे हजार जी वठी आयो आ दुकान ना राम पूरे देशत कर तदे तो बमदा न दुकान आना रबा नौकर वठी ये दुकान रे गेला पातर दाने असा तो बिगाई दूसरी खबर ही ना है वनी ने पातर नहीं आए की जो आयो आ मेरे ने ये पातर नहीं वठी दे अरे रे मुझे मानो बादशाह वठी लांती शर्म अचे तो वरी तू खणी थी तो उठ दा मते उठ दी फकीर भी वरी असाई पूछी दा वेन शर्म ही कोन तो अचे रे तो खो तो खतरो घणो तो कमाए कोई हिन महीने में 10,000 वनी ने सता भी खाना दी खणी था खुश तो थे तो मां 10,000 खणी तो क्या करे चलंदो है आई खतरो वाना तकरीबन 50-60,000 तो महीने में खतरन खम गयो यार तो मुझे मतलब आ रखेला को 50 जा खणवा तो के कोन प्यारी तो साई मता जा मुझे ला जा भलो जा प्यारे नीची मुझे आप ही तरह के तो आपकी दरमाया आप दसवा मेरे शर्म कौन तो दे
तूं ऑफिसर आहे जे सोचे मेरी ॻाल्हि ॿुधाए तोरे पाए छोकिरी खे छो छेड़ियो आहे छो आहे पुट शर्म अचई थो मां जॾहिं अची हुयुसि हे त हाणे मां वॾेरो थियो तव्हां तरक़ी कयो तरक़ी लूसियो तव्हां वञो था किरोड़नि जा मां हथियार खणी वेठो आहियां हेॾे दुकान कढियो आहे पंहिंजो तव्हांजो इहो बि हाल कोन्हे को लिॾाया मां जॾहिं पिनंदो हुउसि सिर्फ़ु दुआ न कंदो हुउमि पिचींदो हुउमि पाड़ू कढंदो हुउमि तॾहिं अमीर शहर जो 1 नंबर अमीर मां आहियां सभु जेके वेठा आहिनि न भिकारी छेणनि जी ॿोली रखति पंहिंजो वठाणा मां छेणनि मां बि फ़ाइदो वठंदो आहियां छेणनि मां फ़ाइदो या जेका पंहिंजी बिरयानी आहे जेका ताज़ी बिरयानी वजनो सभु खाईंदो अरे हिन में बिरयानी खाईं आहे तोखे कोन खाराईंदो साईं लिखूं पियो थो ॾे शर्म अचे थो लांती पंहिंजी भाॼी ॾिसी थी भाॼी छा ईंदी भाॼी एॾी आहे सर सलमान खान जेतिरी अथई सलमान खान मुंहिंजे पहिरें पवंदो आहे मुंहिंजी भाॼी ॾिसी मुंहिंजे पहिरें पवंदो आहे त इहा भाॼी घणे में वरिती अथई शर्म ई कोन्हे सलमान खान जी इहा पंहिंजी आहे ॻाल्हि ॿुध मां जॾहिं पिनंदो हुउमि रोड ते विच ते वेही छा चवंदो अरे हेॾे लूसी ॿुधा टंगूं बनी हुई 10 रुपया ॾे माण्हू हीअं करे ॾींदा ॿियो को लंघंदो कोड़ो चवंदो अलाह कंदुई जो हिन राति में टंग मथे करे हीअं गुज़ारे ॾींदे 5 रुपया ॾेई ईंदो का पोड़ी ईंदी न अलाह कंदी पोड़ी शादीअ खां अॻु में मरी वेंदी हीअं 10 रुपया ॾींदी पोइ नौजवान लंघंदो चवंदो ओ नौजवान ख़ुदा को दहशत गर्द करई ख़ुदा कंदुई जो कांच लाहियूं वत में 10 रुपया न ॾींदो छा चवंदो असां कामरेड आहियूं 2 चंपा अहिड़ा आणंदो मांसि को 100 रुपयो कढी तव्हां वियो था मां एतिरो थी सघे तव्हां वियो था अदाला साईं जे नाले को 1 रुपयो अदाला साईं जे को नालो रुपयो शर्म आहे तव्हां वेहो को लूसी लंघे चए साड़े लूसी जरा मचे थो कल्ह निते घणा 10 बि नथो अचे घटि में घटि 10 रुपया घटि में घटि पैसा न ॾींदी पातर ते अहिड़ा हणंदो मतिलबु आहे ॾियण खे 10 ॾींदो ॻाल्हि ॿुध माण्हू तव्हां थो करे तूं हुनजे दर ते वञी न्याणी पढ़ाई खे छो थो छेड़े ॿुधो था बाक़ी मां ॾिसां था ॻाल्हि ॿुध मैनेजर यस सर लूसीअ खे चंपा हणी ॿाहिरि कढे सर पाण एवी तो देखा या जिक्री जरूरत था हां सही तो छेड़ा लगल अथसि यस सर तूं आहे केरु अरे यार तूं चाचा ला गुस्सा कयो अरे यार हुन शाहिर मसलो हुन मूंखे शराब ॾिनो पाण दोस्त छा नालो अथसि इहो छा नालो अथसि अरे चूपा कानी छा गुस्सा कयो यार बस ॻाल्हि में शराब पी थो मां छा कयां शराब ई न छेले असांखे अलाए छा थी थो हाणे मूंखे कहिड़ी ख़बर तुंहिंजी तारीख़ ॿधी आहे पकी मथे महीने तुंहिंजी शादी था करायूं ईरान मां ईरान ईरानी था वठी ॾियो लांती माण्हू त बागड़ियुनि खां वठंदा था सॼो ॾींहुं गॾु गाॾो हलाईंदियूं उन्हनि खां वठंदा था वठनि तोखे ईरान जी लड़की थो वठी ॾिया इन करे चवां थो त पंहिंजूं तयारियूं कर केड़ी कया हर कुछ सही लगो पियो ए लूसी जेके हारी पाण इन्हनि जी छोरी लसी थोरी कीअं रे पाण वारे दोस्त खे वठी था ॾियो न अरे एड़ी वीआईपी लानत ई थोरी सवेर तारीफ़ न पियो करे हाणे वरी तारीफ़ पियो करे जीतू थो ॾे पूरे लूसी जो पीउ गुज़ारे वियो आहे हे नाइ पाण वारो इहो भर वारो छा नालो छा अथसि हा इहो चने सर जो पीउ गुज़ारे वियो आहे ॿुधाई
हल त लूसीअ ते ॿ पार बि कढूं ऐं वॾो को देगड़ो बि खयूं वॾो देगड़ो बि खयूं हल लूसीअ पीउ गुज़ारे वियो आहे चङी तरह दुआ पढ़ंदोमांसि देगड़ो घरायूं अचांसि पाण वारे मैनेजर यस सर लूसीअ चाह न खयूं अचिजांइ यस सर ख़ाली कोप खयूं आहे अच्छा सर अरे असां ख़र्च कंदा ई न आहियूं यस सर गुड माय शूटर वो जेके 15 लाख रुपया आहिनि बैंक में जमा कराया आहिनि न ये हिते ई जमा हुजनि शादीअ में धाम सां विहां थींदो हाणे ॻाल्हि ॿुध यस सर ॿियो हिकिड़ो अंधो मुंहिंजा 2 रुपया की ॾियां अंधो भाॻो तारी बीठो घणी वियो डब्बा न पियो वणे सर न पर नाटक ॾिस न अंधो बि हुयो वरी ॾिसी कीअं 2 रुपयनि खे अरे वाह वॾा हरानी हाणे हिकिड़ो माण्हू मुंहिंजी मोटर साइकिल खे अची पथर आई उन जा 2 इंडिकेटर भॼी पिया हुयो टंग खां मंठो ईअं भॻो जो मां पोइ भॻोमांसि पुॼी न सघियोमांसि गाॾी शर्म कर वॾेरे सताबे खान खे ईअं थो ॻाल्हाए ऐं ॿियो रहियो परे हिकिड़ो ॿोड़ो मां उनखे चयो ॿिए पाड़े वारे खे दादा बिरयानी जी प्लेट न खा मुंहिंजा भाउ पेट में सूर पवंदुई सॼी राति ऊंधो सुम्हंदे ॿोड़ो ॿुधी वियो ॿोड़नि खे बि अॼुकल्ह वॾा नाटक थी विया आहिनि हाणे ॻाल्हि ॿुध लूसीअ खे चओ त 2 चांहियूं कयूं मैनेजर यस सर एॾा पुछ 2 चांहियूं कयूं सवेर खां चयो त ॿुधे कोन थो यस सर ॿुधाई रहियो परे पाण वारी ज़मीन जो थोरो घणो कमु करां हारी न पाण वारा मास्तर हाणे 2 बोरियूं न ईंदियूं आहिनि बसि काफ़ी अथनि घणियूं हिन वारे बोरियूं बचियूं आहिनि 183 इहे 3 ॾेई छॾे त बाक़ी 180 रुपया पंहिंजे कारखाने में जमा करां 50 एकड़ ज़मीन आहे असांजी न उहो त ज़ाहिरी सभिनी खे ख़बर आहे 400 एकड़ हो जेका मथी ज़मीन आहे अरे हेरे तूं मंगणा हार जो पुट आहे तूतड़ी थो वञा हे तूतड़ी ख़बर थी आहे कंहिंजी हा छॾे रात जो असां वॼाईंदा आहियूं सॼे गोशारे खे ख़बर पई ॻाल्हि ॿुध होटल में जमा को छा जो थियो जमा कर इकडे येणं फूट चाणी या होटल में फूसयो एॾो आवाज़ आहे KO राहुल वॾो न मां पहिरियां ई चवां पियो त इन जो होटल बंद कर इन होटल त पासा रहो केड़ी खबर पता दे जानी है तू होटल बंद होगा मुझे हां मुझे तो गांव का दुआ तो मां घर बच गया मां के जमा चोर था ये होता है तो पासा रहा है मां तो भी कोई नहीं वडा पंगार वठना 183 यार के ये खाना कहीं गला से या गला से लांटी निगाल समझ या गला से नौकरन के रखी ना वे इन महीने जी पगार मथे महीने उन्हें जो छोकरो खणी सामू वारो कमरो आहे उन में बंद करे चवंदा वे धारे तां छोकरो खणी आए उन जे उजे में 1.5 लाख घुरन था तां के मोटराए वो 1.5 लाख असा कमाईंदासे छोकरो छॾे ईंदासे कोई न के लोड़ाईंदासे जी वॾी जो सता को बनाई ताईं उती ध्यान रखंदो आहे ॿियनि खां वठंदो आहे ॻाल्हि ॿुधायो अरे मजलिस ते छो हलूं लांती कसीअ ते हलूं न हिकिड़ो वॾो देगड़ो बि खयूं आहे ॻाल्हि ॿुधायो
पुलो कयो पुलो बूटा बूटा विधा अथनि रानूं छेलनि जूं जा बिरयानियूं के चासनियूं हथियार हिते न रख उहे हथियार वारा जेके आहिनि न छा आहे मसलो असुल में त पाण वारो अची वियो हा शाला खुशा ख़ैर छा त चङो भलो सफ़ा ताई त वे सवेर खां वठी हिन मैनेजर खे चां चए लूसी न 3 कोप खाली कयूं आहे उहो मुंहिंजो मतिलबु आहे चां जा कयूं आहे ॿियो ख़ैर आहे पिस्टोल खयूं थी भला मारींदे या हिनखे अलाह यार ईअं न कर बिली ख़ुदा जो वास्तो थी बस्ट न जा बिली ख़ुदा खे मंझा बस्ट के लॻणु सही न आहे घर खयूं तुंहिंजे घर में छा चोर ईंदा आहिनि छा हाणे ॻाल्हि ॿुध हुनजो पीउ गुज़ारे वियो आहे हिनजो छा नालो अथसि चने सर ॾिसी आहियां बिरयानी बिरयानी चाढ़ी साईं या अरे गोलियूं न हला लांती गोलियूं न हला लॻी न वञे केमी वारे खे त अंधो मरी न पवे बूटियूं के छेला के लानत पवे ईअं वञे थो तूं हिनखे पाण वारे खे सताबे कान जे लाइ को खीसे बीसे में हॾो बॾो नथो खयूं अचे सलाम हिन माण्हूअ खे हाणे ॻाल्हि ॿुध पोइ हलऊंसि हिन लूसीअ जो खाई अचूं देगड़ो वॾो खयूं आहे देगड़ा न खणो त कलियूं खयूं अथऊं माण्हू छा सम्झा पिनड़ा आया आहिनि इहो पाण वारी कार ते आहे ॻाल्हि ॿुध कार ते न हलऊं इहो नालो छा थी पाण वारो गॾु गाॾो तयारु करां हा ॻाल्हि छा आहिनि पेट्रोल बि हर छो ध्यानु कयूं अरे हेॾे गॾु गाॾे त हलंदा माण्हू खिलंदा साम्हूं का बनी धनी मोकाल इहे ज़मीननि ते छोरियूं का कंदियूं आहिनि न हा जेके असांजे में ज़मीननि में उहो ॾिसंदियूं खिलंदियूं अवेर सवेर आहे उन्हनि खां हे वठूं पियूं था वरी तव्हां जेकॾहिं गॾु गाॾी ते हलो बेसिकली पाण वारी नई कार जेका आहे एक्स इन ते हलूं त वॾो होल्ड लहंदो न उहो ईअं था कयूं इन ते हलूं सही आहे हलूं था सही आहे असां हलूं था को मसइलो ई न आहे ॿ मिंट हिननि जो इंटरव्यू कयूं वञे असां दहशत गर्दऊं असांजा केतिरा ई माण्हू रखियल आहिनि हिते हथियारनि में